वैसा पिरालो ख़बर सिलसिलो जारी ख़बर शेयर कंदासीं पिराले खां। पिरालो भरिसां कोट मीर मोहम्मद में कराचीअ जे जंज ते हमिलो। कोट मीर मोहम्मद खान में पहतल जंज ते 10 खां वधीक हथियार बंदनि पारां घोट ऐं कुंवार खे खंभण जी कोशिश कई वई। मज़मत ते सैफुल्लाह मंगी, अकबर मंगी समेत 10 ॼणा ज़ख़्मी थी विया। बाद में शहर जी मुसलत ते हथियार बंदि फ़रार थी विया। ज़ख़्मियुनि खे पीरकोट इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। उन सिलसिले में अज़ीज़ मंगी, निज़ामुद्दीन मंगी ऐं घोट अयाज़ अली मंगी एहतिजाज कंदे चयो त हथियार बंदनि दहशतगर्द करे घोट कुंवार खे खंभण जी कोशिश कई वई आहे। खेनि अगवा करे क़तल करे छॾिन हा। फ़ैज़मल बिंडो पुलिस असांखे तहफ़ुज़ ॾियण बदिरां असांजा 2 ॼणा गिरफ़्तार करे वई आहे। इंसाफ़ कयो वञे ऐं जांच कई। हिननि DIG सख़्त SSP खैरपुर खे अपील कई त असांजी शफ़ाफ़ जांच करे असांजा खंभे गुम कयल 2 एहलकार पुलिस खां आज़ादु कराए वञे ऐं इंसाफ़ फ़राहम करे वञे। न त ॿिए सूरत में एहतिजाज जो दायरा वधाया वेंदा। वॉइस ऑफ पिरालो पेज खे लाइक करणु ऐं शेयर करणु न विसारींदा। अव्हां जो पंहिंजो चैनल वॉइस ऑफ पिरालो, मज़लूम अवाम जो आवाज़ वॉइस ऑफ पिरालो।